नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त इस्लामाबाद में NCOC जो इजलास थियो है। कोरोना केसिस में घटिताई ते SOPs में नरमी करण जो ऐलान कयो वियो है। 24 मई खां स्कूल, रेस्टोरेंट ऐं सियाहती मर्कज़ खोलण जो फ़ैसिलो कयो वियो है। मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान 20 जून खां कराए सघजनि था। रेस्टोरेंट राति जो 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। शादी तक़रीबूं खुलियल हॉल ऐं 150 माण्हुनि खे अचण जी इजाज़त हूंदी। मज़ारूं, सेमिनार घर, जिम ऐं पार्क बंदि रहंदा। फ़ैसिलनि ते नज़रसानी लाइ 27 मई ते ॿीहर इजलास थींदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त इस्लामाबाद में NCOC जो इजलास थियो है। कोरोना केसिस में घटिताई ते SOPs में नरमी करण जो ऐलान कयो वियो है। 24 मई खां स्कूल, रेस्टोरेंट ऐं सियाहती मर्कज़ खोलण जो फ़ैसिलो कयो वियो है। मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान 20 जून खां कराए सघजनि था। रेस्टोरेंट राति जो 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। शादी तक़रीबूं खुलियल हॉल ऐं 150 माण्हुनि खे अचण जी इजाज़त हूंदी। मज़ारूं, सेमिनार घर, जिम ऐं पार्क बंदि रहंदा। फ़ैसिलनि ते नज़रसानी लाइ 27 मई ते ॿीहर इजलास थींदो।